अस्सलाम वालेकुम नाजरीन। हर शख्स हिकु कहाणीअ जे नए एपिसोड में ख़ुशि आमदीद। असां हिकु दफ़ो ॿीहर मोहतरम रियाज़ अली चांडियो साहब खे वेलकम था कयूं असांजे चैनल ते। वॾी महिरबानी हुननि जी, हुननि असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो आहे ऐं हू हमेशह असां नौजवाननि लाइ हाज़िर हूंदा आहिनि, असांखे गाइड करण लाइ, असांजो आवाज़ बणिजण लाइ ऐं असांखे सपोर्ट करण लाइ। सो अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो तव्हां? अलाह जो करम आहे। दुआऊं आहिनि। तव्हां ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? जी जी, बिल्कुलु ठीकु ठाक, अल्लाह साईं जो शुक्र आहे। सो माशाल्लाह, तव्हांखे असां ॾिसूं था पिया, तव्हां सिंध जे माण्हुनि जो आवाज़ बणिजी आहियो ऐं तव्हां सिंध जे दरिया जे लाइ तमामु बहितरीनु कमु करे रहिया आहियो। ऐं जेके बि तव्हांजा कारकुन आहिनि, तव्हां हमेशह रोड ते हूंदा आहियो सिंध जे पाणी खे बचाइण लाइ ऐं जेके केनाल पिया था ठाहिनि उन्हनि खे रोकण लाइ। सो तव्हां इन जे बारे में कुझु चवणु चाहींदव? ॾिसो, दरिया सां करोड़नि इंसाननि जे ज़िंदगीअ जो वाहिद ऐं आख़िरी ज़रियो। जी जे उहो दरिया बंदि थो थिए त सिंध सॼी ईअं सम्झो त 6 करोड़ इंसाननि जी नसुल कशी आहे। समुंड गुज़िरियल 77 सालनि में पाकिस्तान ठहण खां पोइ उन में पाणी न वञण जे करे, छो त पंजाब पाकिस्तान ठहण वक़्तु पंजाब जी टोटल जेका ज़मीन हुई उहा 2.25 करोड़ एकड़ आबाद हुई। जी असां टिनि पंहिंजे बराजिस ते गुडू, सखर ऐं कोठड़ी ते 1 करोड़ 25 लख एकड़ ज़मीन जा आबाद ज़मीन जा असां वारिस हुआसीं। अॼु जॾहिं मां तव्हां सां गुफ़्तगू कयां थो त पंजाब 4 करोड़ एकड़ ज़मीन पैदा कई आहे। हालांकि पंजाब पाकिस्तान थियण खां पोइ 3 दरिया पंहिंजा हिंदुस्तान खे विकिरो करे छॾिया। अच्छा। हुन वटि उहो पाणी कोन हो। हुननि उन्हनि 5 दरियाहनि ते सिंध जो हिसो हो, छो त पंजनद में हू असां वटि छोड़ करे दरियाए सिंध में उहे 5 ई दरिया पवंदा हुआ। 1945 जे अंग्रेज़नि जेको छा कयो हो सिंध पंजाब जो पाणी जो, त उन्ही दरियाहनि ते असांजो हिसो रखियो वियो हो 12%। जी सिंधू दरिया ते पंजाब जो हिसो जेको उन वक़्तु हो उहो 6 खां 12% हो, पर अवल 6 डिक्लेयर्ड हो। अॼु जॾहिं पाण गुफ़्तगू कयूं था त सिंधू दरिया ते 91 जे ठाह मूजिबि असां 48% उन पंहिंजे दरिया जा वारिस आहियूं। असांजे दरिया जो 22% मालिक पंजाब आहे। अच्छा। जेको अंग्रेज जॾहिं गॾियल हिंदुस्तान में असां हुयासीं त असां पंहिंजे दरिया जा 94% मालिक हुआसीं। उहो दरिया जबर जे बुनियाद ते ॾींहों ॾींहुं पंजाब पंहिंजी खणत वधाईंदो। 2 करोड़ 2.25 करोड़ एकड़ वधीक ज़मीन खई, आबाद कई, नई ज़मीन पैदा कई, कैनाल ठाहे, असांजे पाणी जो रुख मोड़े ऐं पंजाब पंहिंजा सुकल दरिया उहे वहाया। चश्मा जलम लिंक कैनाल जेको फ्लड कैनाल हो भुट्टे जे दौर में, त ही ॿोॾ में वेहंदो, सॼो चीफ मिनिस्टर इजाज़त ॾींदो। अवां नौजवान ही पाणी जी तारीख़ ॿुधंदव त हैरान थी वेंदव त उहो 12 महीना वहे थो। हाणे पंजाब वटि पंहिंजा दरिया कोन्हनि, तंहिं करे हुन असांजे दरिया ते गैर कानूनी तरह कब्ज़ो कयो आहे। उनजो नतीजो ही निकितो आहे त 40 लख एकड़ जे अंदरि अंदरि ज़मीन समुंड खाई वियो आहे। उहे शहर ॻोठ जेके असांजे रेवेन्यू रिकॉर्ड ते ज़मीन ते मौजूद आहे, कोटड़ी खां हेठि पाणी न वञण जे करे, लट मिट्टी न वञण जे करे, वारी न पवण जे करे, दुनिया जी 8वीं वॾी डेल्टा जेका आहे इंडस डेल्टा, उहा तबाह थी वई आहे। अच्छा। ॻोठ शहरनि में लॾ पलाणा। पर डे सिंध जा जेके 3 ज़िला आहिनि, सिजावल, बदीन, ठट्टो, पर डे 8 एकड़ ज़मीन हर इन ज़िले जी दरिया समुंड मुतासिर करे थो। समुंड जी कोड़ाण तेज़ीअ सां ज़मीनुनि जे हेठों अचे थी। जेके तव्हांजा ख़ुशहाल ज़िला हुआ उहे बर्बाद थी विया आहिनि, लॾ पलाण थी विया। हाणे 40 लख एकड़ जे 30 लख एकड़ सिंध हुकूमत मञे थी त 30 लख एकड़ ज़मीन ऐं फेडरल गवर्नमेंट मञे थी त सिंध जी समुंड गिड़काए वियो आहे। पाणी न अचण जे करे अॼु मां जॾहिं तव्हां सां गुफ़्तगू कयां थो त 25 लख एकड़ ज़मीन उहा गैर आबाद थी वई आहे। अच्छा, 25 लख लॻभॻि एकड़ ज़मीन।
गैर आबाद थी वई आहे। लॻभॻि सिंध जी हिन वक़्तु ज़मीन सरकार चए थी त 75 लख एकड़ ज़मीन आबाद थी थिए, पर ए सच जेका ज़मीन जी पोजीशन आहे, जीअं तव्हां ऐं मां वारह तालके सां तालुक रखूं था, असांजा ख़ुशहाल ॻोठ हुआ जी उहे लॾ पलाण करे बर्बाद थी विया आहिनि। उते पाणी न पहुतो आहे त मजमूई तौर ते 60 खां 70 लख एकड़ ज़मीन आबाद थिए थी। त माना असां लूज़र आहियूं। ईअं न आहे त को असांजो दरिया फितरत कुदरत उनखे वहण छॾे ॾिनो आहे, पर उन ते गैर फितरी तौर ते पंजाब कब्ज़ो कयो आहे। सिंध जो जेको जर आहे, जेको ज़मीन जे हेठों वाटर आहे, उहो 98% उनमें आर्सेनिक सेंखियो आहे, उनमें ज़हर आहे, उहो पीअण जे लाइक़ु कोन्हे। अच्छा त सिंध जे शहरनि, मालकनि, वारसनि, ॻोठनि, वाण वस्तियुनि वटि मिठे पाणी जो ज़रियो इहो आहे, उहो दरियाए सिंध आहे, जंहिंसां असां माहौलियाती असांजी बहितरी थी सघे थी, मुआशी बहितरी थी सघे थी, ऐं साह वारा उहे सभु ज़िंदा रही सघूं था। डेल्टा जे करे तिमिर जा जेके ॿेला आहिनि, जेके सोनामी खे रोके सघनि था, उहे ख़तम थी विया आहिनि। मच्छीअ जा आला नस्ल जंहिंमां असांजे मोहाणनि जी पैदावार थींदी ऐं ख़ुदि मुल्क जे ख़ज़ाने में पैसा ईंदा, उहे ख़तम थी विया आहिनि। कराची ठट्टो सोनामी जे माना उहो हमले जो शिकार थी सघनि था, या सॼी असांजी सी लाइन जेका आहे उहा उॾी सघे थी, छो त उनखे रोकण जे लाइ का दीवार नथा ॾेई सघूं। सोनामी खे रोकण जे लाइ उनजे लाइ फितरी नेचुरल जेको असांजो आहे तहफ़ुज़, उहो मैंग्रूव जंहिंखे तिमिर जा ॿेला चऊं था, उहे ख़तम थी विया आहिनि, ख़तम थियनि पिया तेज़ी सां। हाणे पंजाब जो हिन कब्ज़े खे मुस्तक़िल जारी सारी रखण लाइ मरहूम भुट्टे बि उहो साॻियो किरदारु अदा कयो हो त असांजो पाणी पंजाब खे ॾिनो आहे। मौजूदा पीपल्स पार्टी बि पाणी पंजाब खे ॾिनो आहे, ऐं ॾे पई वरी वाॻूं वारा ॻोढ़ा बि रोए पई जॾहिं संदे जा माण्हू रोडनि ते निकिता आहिनि। असां था चऊं, हू था चवनि असां कैनालनि जे ख़िलाफ़। मां तव्हांजे चैनल जे वसीले सॼी सिंध ऐं दुनिया खां ॿाहिरि वेठल सिंध जे वारसनि खे चवां थो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हुकूमत हिकु ॾींहुं बि न हली सघंदी जे पीपल्स पार्टी उन खां पंहिंजो एतमाद वापसि वठे, छो त कोलेशन गवर्नमेंट आहे, इत्तेहादी सरकार आहे, उनमें वॾे में वॾो हुनजो इत्तेहादी नून लीग जी जेका आहे सा पीपल्स पार्टी आहे। ऐवान सदर में सदर उन्हनि जो, सेनेट जो चेयरमैन गिलियानी उहो पीपल्स पार्टी जो, सिंध हुकूमत पीपल्स पार्टी जी, बलूचिस्तान हुकूमत पीपल्स पार्टी जी, पंजाब में मखलूत हुकूमत पीपल्स पार्टी जी, पंजाब जो गवर्नर पीपल्स पार्टी जो, केपी जो गवर्नर पीपल्स पार्टी जो। रिज़ाइन ॾियनि या हुकूमत खां जुदा थियनि त कैनाल ख़तम थी वेंदा। अॻे त 6 कैनाल आहे, हाणे चवनि था 9 कैनाल आहिनि। अच्छा पंजाब सिंध जे लाइ डेथ ऑर्डर जारी करे चुको आहे। पाणी जो ख़ात्मो, गुड्डू वटि पाणी न पहुचणु, इहो मौत जो परवानो आहे, असांजी जनोसाइड आहे। तंहिं करे ही गैर कानूनी तौर ते असांजो दरिया खसनि पिया, ऐं वॾेरा कूड़ियूं तकरीरूं असेंबली में कनि था। हे भोतार, सरदार, गादी नशीन, पीर, जेके ठग, जिन 18 साल सिंध जे माण्हुनि जो रत पीतो आहे, करप्ट, उनखे सिंध जे माण्हुनि थुॾा हणी उनखे जाॻायो आहे, उनखे ख़ौफ़ पैदा थियो आहे, पर वाॻूं वारा ॻोढ़ा आहिनि। अहिड़ा हिकिड़ो उर्दू जो शेर आहे त तुम कत्ल कर रहे हो कि करामात कर रहे हो, न दामन पे दबा न खंजर पे निशान। तुम कत्ल कर रहे हो कि करामात कर रहे हो। असांजो कत्ल बि कनि ऐं हुननि चवनि था असांजे दामन ते रत कोन्हे ऐं खंजर खे रत लॻल न आहे। सिंध जे सीने में खंजर आहे पीपल्स पार्टी, सिंध जो दाइमी तबाहीअ जो नालो आहे पीपल्स पार्टी, जंहिं नमूने सां हू असांखे फना कंदी पई अचे। मिसाल, इहो पाणीअ जा प्रोजेक्ट आहिनि। पीपल्स पार्टी ग्रीन पाकिस्तान जे नाले में हाले जी ढंढ वफ़ाक़ खे ॾेई छॾी आहे। पीपल्स पार्टी ग्रीन पाकिस्तान जे नाले में तव्हांजो जेको आहे गोरख हिल स्टेशन, उन ते 1 लख एकड़ ज़मीन आहे, उनजे हेठों ऐं उन जूं चोटियूं आहिनि, हाईएस्ट पंहिंजो माउंटेन्स आहिनि। उहो वफ़ाक़ खे टूरिज़म जे नाले में उहो ॾेई छॾियो अथई। कारूंझर, कींझर, तव्हांजा मिनरल्स, उहे सभु ॾियनि पिया। पीपल्स पार्टी सॼो कोयले जे ज़रिए जेको बिजली पैदा थिए थी, सॼो थर
गुरब जे लकीर खां हेठि किरी पियो आहे, बुख जो थर मर्कज़ बणिजी वियो आहे सॼी सिंध, पर सिंध जा ॻोठ शहर ऊंदाही जो शिकार आहिनि। असांजी बिजली पंजाब ॿारे पियो, फैसलाबाद जूं मिलूं उन ते हलनि थियूं। एनर्जी सोर्सिस पाकिस्तान में 79 खां 80% गैस पैदा कयूं था। असांजे इंडस्ट्रीज़ लाइ त गैस कोन्हे, पर असांजे घरनि में मानी पचाइण लाइ गैस कोन्हे। पाकिस्तान में एनर्जी सोर्सिस वॾे में वॾो सिंध प्रोड्यूस करे थी। हाणे इहा चवनि त गुरब जे लकीर खां हेठि माण्हू गुज़ारे, ऊंदाही में गुज़ारे, बुखियो गुज़ारे। रेवेन्यू असां जनरेट कयूं, नेचुरल सोर्सिस असां वटि, असां पाकिस्तान में ग़रीब तरीन इंसान हो। त ही पंजाब जो कब्ज़ो आहे, ही बेड गवर्नेंस जो सवाल न आहे, कॉलोनियल सिस्टम आहे। असांजा वसीला खसनि पिया जियापे जा। असांजे ईंदड़ नसुल, जेको असांजो ईंदड़ नसुल अॼु जेके ज़मीन ते मौजूद करोड़ इंसान हूं, उहे गुरब जे लकीर खां हेठि, पर जेको रिसोर्सिस आहिनि उहो पंजाब तेज़ी सां खणे पियो। वफ़ाक उहो पीपल्स पार्टी ॾे पई, उन ते जशन पिया मल्हाइनि। वरी ग़रीब माण्हुनि जे ज़मीन जेका असांजे माण्हुनि जी आहे, लखा एकड़ ज़मीन, उहा कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले में चवनि था त उहे असां आबाद कंदासीं। छा सिंध जे अंदरि ग़रीब माण्हुनि खे तव्हां ज़मीन जो या उन्हनि असांजे माण्हुनि जी मिल्कियत आहे, उन्हनि खे पाणी, ॿिज ऐं भाण जूं सहूलियतूं ॾियो त उहे ज़मीन बहितर आबाद कनि, या कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले में असांजूं ज़मीनूं तव्हां धारियुनि खे ॾींदव? असांजे माण्हुनि खे स्किल्ड उन्हनि जा तयारु कयो, जदीद एग्रीकल्चर फार्मिंग जो उन्हनि खे फार्मूला ॾियो, उन्हनि जा स्किल्स वधायो, असांजा माण्हू पंहिंजी ज़मीन पैदावार वधाइनि, खणनि ऐं ख़ुशहाल थियनि। या तव्हां ॿाहिरां माण्हू उन्हनि खे ज़मीनूं ॾींदव, फ़ौज उहे ज़मीनूं असांजूं खणंदी कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले में। ही असां सां ज़ुल्म आहे। तव्हां नौजवान वतन जा वारिस जेके दुनिया खां ॿाहिरि आहियो, सिंध जो आवाज़ बणिजो। तव्हां सभिनी सिंध घुमी आहे, को रोड रस्तो उहो सलामत आहे। जॾहिं पाण गुफ़्तगू कयूं था त हिन ई हफ़्ते सिंध हुकूमत कैबिनेट मीटिंग करे अंग अखर पधरा कया आहिनि त 72 लख ॿार सिंध जा स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। पर मां तव्हां सां इहो ऑफिशियल क़बूल कयो अथनि, पर मां चवां थो त 1 करोड़ खां मथे माण्हू आहिनि, मथे ॿार आहिनि जेके स्कूल खां ॿाहिरि आहिनि। हीअ नसुलकशी असांजी न आहे? ही हेॾो ज़ुल्म, धाड़ेल राज, 2 डिवीज़नियूं जदीद दौर में धाड़ेल माण्हुनि खे अगवा कंदा आहिनि छा? हिननि वटि हेतिरी फ़ौज ऐं पुलिस ऐं रेंजर्स आहे, उहा छा थी करे? असांजा स्कूल, ॻोठ, कारोबार उहे सभु तबाह थी विया आहिनि। सेहत जी सहूलियत उहा न आहे। यूनिवर्सिटियुनि खां वठी प्राइमरी लेवल ते एजुकेशन जो मयार ख़तम थी वियो आहे। नौकरियूं खपाइनि पिया। मनुष्यात गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं फेडरल गवर्नमेंट मुल्क जा हुक्मरान ऐं सरकारी इदारा मनुष्यात हलाइनि पिया असांजे नंढनि वॾनि ॻोठनि में आइस पीआरी थी वञे, शहरनि में त जीअं मरी वञनि जल्दी। ही सभु सरकारी सरपरस्ती में हले पियो, लेकिन पीपल्स सर पार्टी हलाए पई। जी, तव्हां बिल्कुलु सही था चओ, लेकिन मां जीअं हाणे रिसेंटली कुझु ॾींहं पहिरियां सिम सिंध जो बयानु हुयो, या उन खां अलावा जेको आहे सो जेको असांजो प्रेसिडेंट आहे उनजो क़ौमी असेंबली में बयानु हो, त हुननि इहो ई चयो त को बि केनाल नथो ठहे या को बि सिंध जो पाणी नथो खणे। त जॾहिं इहो कॉन्ट्रैक्ट साइन कयो वियो आहे, असांजे सिंध में जेके बि असांजी क़ौम-परस्त पार्टी आहिनि उहे सभु ॿाहिरि निकितियूं आहिनि, पोइ हू इन ॻाल्हि खां इनकारी छो आहिनि? हू छाजे लाइ था इनकार कनि? सिंध जे माण्हुनि सां धोखो कनि था। सैयद ज़ैन शाह असांजे दरिया बचायो ऐं दरिया बचायो तहरीक जो कन्वेनर आहे, उहो उन जाइ ते वियो, उन डॉक्यूमेंट्री ठाही। 2 ॾींहं अॻु में सिंध टीवी हिकिड़ो असांजो मोतबर इदारो आहे, जी, उहा वई हुते ऐं उन्हनि डॉक्यूमेंट्रीज़ ठाहे ॾेखारी त ही सभु कैनाल ठहनि। जी बिल्कुलु। हाणे तव्हां कूड़ा धोखेबाज़ सिंध जे माण्हुनि खे ऊंदाहीअ में रखंदड़ उहे था चवनि त कैनाल नथा ठहनि। सॼी दुनिया, भई आर्मी चीफ ऐं मरियम नवाज़ हुन जो इफ्तिताह कयो आहे, उनजा पैसा जारी थिया आहिनि, उन्हनि जो पाकिस्तान जे रिकॉर्ड में उनजो ज़िक्र आहे। इरसा उन्हनि खे पाणी जो सर्टिफिकेट जारी कयो आहे ऐं पाकिस्तान जे कंहिं बि इदारे हुननि जी मंज़ूरी न ॾिनी आहे, फेडरल गवर्नमेंट। छो त 8 जुलाई ते मिनट्स ऐवान सदर जा आहिनि त 8 जुलाई 2024 में आसिफ ज़रदारी हिननि केनालनि जी मंज़ूरी ॾिनी ऐं प्रिज़ाइड कयो हुन मीटिंग खे। तंहिंजे करे हाणे इहो कूड़ पधरो थी पियो आहे, पधरो थी कूड़ पियो आहे।
सिंधियुनि खे सुञाणे वरितो आहे। सिंध ऐं सिंध खां ॿाहिरि गॾियल आवाज़ आहे त सिंधू दरिया ते केनाल ऐं डैम क़बूल न आहिनि, कारपोर्ट फार्मिंग जे नाले ते कब्ज़ो क़बूल न आहे ऐं असांजी ज़मीन ते ऐं असांजे मिनरल्स ऐं सोर्सिस ते कब्ज़ो क़बूल न आहे। ऐं ही जेका सूरत हाल आहे सो सिंध जे माण्हुनि खे पंहिंजी क़ौमी बका जी जदोजहद करणी आहे। असां बहैसियत इंसान असां पंजाबियुनि जे ख़िलाफ़ न आहियूं। हिकु क़ौम आहे, उते इंसान आहिनि, असां उनजो एहतराम कयूं था। असां कंहिं माण्हुनि जे पर असां इहो कतन कंहिंखे इख़्तियार ॾियण लाइ तयारु न आहियूं त असांजो दरिया, असांजा मिनरल्स, असांजे जीआपी जा सोर्सिस खपे ऐं ईंदड़ वक़्तु असांजे नसुलनि खे दाइमी ज़िलत जो मुंहुं ॾिसणो पए। तंहिं करे अॼु असांखे जदोजहद करे इन ज़िलत मां निकिरणो। जी हाणे रिसेंटली जेके असां ॾिठोसीं त PTI जा जेके बि मेंबर हुया उहे सिंध आया हुया, तमामु जेके सिंध जो असांजूं कॉम्परस पार्टियूं आहिनि या जेके लीडर आहिनि उन्हनि ॾे वञनि पिया त जीअं उन्हनि सां एतहाद करे सघनि। सो बकौल तव्हांखे जेके बि असांजूं कॉम्परस पार्टियूं आहिनि या जेकी छो त PTI बि रिसेंटली मां ॾिठो हुननि जो उमर अयूब साहब सिंध जे पाणी जे हक़ में ॻाल्हायो। सो तव्हांखे लॻे थो जेके बि इहे तमामु पार्टियूं आहिनि इहे हिक टेबल ते वेहंदियूं फ्यूचर में सिंध जे पाणी खे बचाइण लाइ या सिंध जे माण्हुनि खे हक़ वठाए ॾियण लाइ? ॾिसो, असां जे लाइ जेको आवाज़ उथारे थो जी असां उन जा शुक्रगुज़ार आहियूं, पर हीअ जंग सिंध जे माण्हुनि खे पाण वेहणी पवंदी। उन्हनि जो क़ौमी इत्तेहाद सिंधियुनि जो उहो जुड़ी चुको आहे। दरिया बचायो तहरीक असांजो गॾियल प्लेटफॉर्म, उनमें सभु सिंधियूं कॉम्परस जमायतूं आहिनि। वकील, शागिर्द, हारी, पोरियत, ॿार, सॼी सिविल सोसाइटी, सॼी सिंध रोडनि ते आहे। सिंध असेंबली हिकिड़ी करारदाद पास कई आहे कैनालनि जे ख़िलाफ़, पर इहा करारदाद काफ़ी न आहे, छो त सिंध असेंबली जी करारदाद उहा का बि हैसियत नथी रखे, उनजी इख़लाक़ी मोरली पोज़ीशन आहे। पर इन जे कमु बंदि तॾहिं थींदो जॾहिं आसिफ ज़रदारी ऐं बिलावल ज़रदारी चाहींदा, छो त फेडरल गवर्नमेंट उन्हनि जी आहे। चइनी सूबनि में गवर्नर उन्हनि जा आहिनि, ॿ हुकूमतूं उन्हनि जूं आहिनि, सदर उन्हनि जो आहे। पार्लियामेंट में इत्तेहादी गवर्नमेंट नून लीग जी इहा आहे। वेस्टर्न वर्ल्ड जंहिं मुल्क में अवां रहो था, तसवर करे सघो था त समाज में का करप्ट जी इज़त हूंदी? ऑस्ट्रेलियन सोसाइटी ऐं वेस्टर्न सोसाइटी में न आहे। ही करप्ट जेके बंदूक जे ज़ोर ते, मुल्क जी इस्टेब्लिशमेंट जे ज़ोर ते असांजे मथां मुसलत कया विया आहिनि। तंहिंजे करे संजे माण्हुनि खे पंहिंजी हिम्मत करणी आहे। ही जंग अवां जी आहे, अवां जे मथां मुसलत कई वई आहे, मढ़ी वई आहे हीअ जंग। उन जंग मोहसिन जा माण्हू पंहिंजी पुरमन जदोजहद, पंहिंजी ॾाहप, पंहिंजे इत्तेहाद ऐं सिंध सां मोहबत जे ज़रिए ॿाहिरि निकिरनि था। तंहिं करे वारिस थियो वतन जी, सिंध में माण्हू ॿाहिरि निकिरनि था। जीअं तव्हां ॾिसो था, तव्हांजी पार्टी जीअं रोड ते हूंदी आहे सिंध जे माण्हुनि जे हक़ जे लाइ, जेके ॿियूं पार्टीज़ आहिनि उहे बि ॿाहिरि निकितल आहिनि, वकील आहिनि, शागिर्द आहिनि। लेकिन तव्हां रिसेंटली ॾिठो जामशोर यूनिवर्सिटी में हैदराबाद में शागिर्दनि सां कहिड़ो सलूक थिए वियो, शेलिंग थी वई उन्हनि ते। सो जेको माण्हू निकिरे थो पंहिंजे हक़ जे लाइ, पंहिंजी आवाज़ लाइ, पोइ उहो वीचारो तशदुद जो शिकार थो थी वञे। सो इन करे कंहिं न कंहिं पोइ फिर ड्रिज डपु त थींदो हूंदो, यार असां निकिरंदासीं वरी असां ते इहो ई तशदुद थींदो वेंदो, त उन खे उहे कीअं रोकनि? ॾिसो, हुननि वटि ख़ौफ़ आहे, असां वटि हिम्मत, बहादुरी ऐं इंसाफ़ जे हुसूल लाइ जंग आहे। पीपल्स पार्टी असां ते तशदुद करे थी, असां रोडनि ते निकिरूं था, FIR हणे थी। हिनमहिल बि GS महाज जा 3 अॻवान असां 27 फरवरी ते पुरमन शटडाउन जो सॾु ॾिनोसीं नवाबशाह डिवीज़न कैनालनि जे ख़िलाफ़। त सदर ज़रदारी जो शहर नवाबशाह बंदि थिए, सॼी डिवीज़न। शहर त सिंध जे माण्हुनि जो आहे, हुननि जो न आहे, पर ज़ाहिर आहे त हुनजो उहो होम टाउन आहे। असां उहो बंदि करायोसीं। असांजा 3 अॻवान, जसाब जो मरकज़ी अॻवान स्टूडेंट असांजो लीडर केहर अंसारी, केहर उर्स केहर, उहो खयो वियो ऐं इम्तियाज़ भट्टी खे खणी गुम कयो वियो आहे ऐं सागर मलाह खे गुम कयो, उनखे कंहिं अदालतुनि में पेश नथो कयो वञे। उहे शहरनि वटि निकिता, ॿाहूं ॿधी ऐं शहरनि, न कंहिं शहर में फायर थियो, न को दुकान जो शीशो भॻो, पर असां चयोसीं त दरिया ज़रदारी खपाए पियो। सिंध जा शहरी एहतिजाज कयो। एहतिजाजनि इहो पुरमन जदोजहद ऐं स्ट्रगल जो पीस, नॉन वायलेंस जो हिकिड़ो वॾो तरीक़ो इहो आहे त पुरमन हड़तालूं, शट डाउन कजे। तो उहो थियो
इहो जबर जारी रहंदो। इन जबर खां सिंध जे माण्हुनि खे नाहे डिॼणो। इहो ख़ौफ़ हुकुमराननि में आहे, तंहिं करे उहो असां में ख़ौफ़ पैदा कनि था त उहो असां ते जबर पुलिस जे ज़रिए कराइनि। पोइ छा कयूं? शागिर्द निकिता, वकील निकिता, अॼु सॼी सिंध रोडनि ते आहे। इन तशदुद सिंध में सरकारी तशदुद, सरकारी ॾाढ, इन हिम्मत ऐं हौसलो वधायो आहे। सिंध जे माण्हुनि में ख़ौफ़ पैदा न थियो आहे, ख़ौफ़ सिंध जे हुकुमराननि में पैदा थियो। ख़ौफ़ इस्लामाबाद में जेके सिंध खे कानूनी करे हलाइनि था, ग़ुलाम करे हलाइनि था, उन्हनि में पैदा थियो आहे। उन सिंध जे माण्हुनि जी हिम्मत ॾिसी डिॼी विया आहिनि। ऐं ज़ाहिर आहे त ही नाज़ी सोच आहे त तशदुद जे ज़रिए सरकार तशदुद करे असांखे रोके। इहा हुननि जी शिकस्त आहे, सिंध जे माण्हुनि जी फतह आहे। असां इन्हनि खां घबरायूं नथा, डिॼूं नथा। ज़ाहिर आहे त क़ुर्बानीनि सां सिंध जो दरिया वसील आहे ऐं सिंध जो माण्हू महफ़ूज़ थींदो। उहा क़ुर्बानी असांखे ॾियणी पवंदी। बिल्कुलु, हिननि मुल्कनि में कानून आहे, भली वज़ीर आज़म हुजे, प्रेसिडेंट हुजे, को बि हुजे, हुनजो पंहिंजो हक़ आहे, अवाम जो पंहिंजो हक़ आहे। इहो ई हक़ असांखे उते नथो मिलियो वञे सिंध में। असां इन इंसानी वक़ार जी बहाली, रूल ऑफ लॉ जी बहाली लाइ विढ़ूं था। जी, सिंध इन लाइ जदोजहद करे थी त जेको ही ऊंदाही ऐं लुटमार ॾाढ जो जबर जो दौर आहे, सिंध इन सां मदे मुक़ाबिल। इन मुआशरे, इन मुल्क, इन इंसाफ़ वारे निज़ाम खे क़ाइमु करण जे लाइ सिंध जा माण्हू विढ़नि था। साईं जीएम सैयद सिंध खे अहिड़ो निज़ाम ॾियण जे लाइ 33 साल नज़रबंदी में वेठो हो। अच्छा, हुन दलील ॾिना, किताब 52 लिखी, सिंध जे माण्हुनि लाइ दलील दलाइल सां हुन पंहिंजो मौक़ुफ़ रखियो हुकुमराननि जे आॾो त असां सिंध खे पंहिंजी क़ौमी हैसियत ऐं हुनजो तारीख़ी क़ौमी हक़ जेसी बहाल न थींदो, कॾहिं दरिया खसींदा, कॾहिं पहाड़ खसींदा, कॾहिं गैस खसींदा, कॾहिं समुंड खसींदा, कॾहिं तव्हांजो तेल खसींदा ऐं कॾहिं तव्हांजी ॿोली खसींदा। इहो इन करे आहे त तव्हां क़ौमी ज़िल्लत, क़ौमी ग़ुलामीअ जे हवाले आहे। सो सिंध जा माण्हू पंहिंजे तारीख़ी ऐं क़ौमी हैसियत जी बहाली वारी इहे जंग लड़नि था। यकीनन फतेह सिंध जी थींदी ऐं इन दहशतगर्द हुकुमरान रूल ऑफ लॉ खे लताड़ींदड़, जहालत मुसलत कंदड़ सिंध में मनुशात, डाकू राज ऐं मुलैयत, मौलवी इंडस्ट्रीज़, मनुशात इंडस्ट्रीज़, करप्शन इंडस्ट्रीज़, धाड़ेल इंडस्ट्रीज़, इहा सभु सिंध में इस्लामाबाद पैदा कई आहे। असांखे पुरअमन जदोजहद जारी रखणी पवंदी। नॉन वायलेंस जी मूवमेंट असांजी फतेह जी मूवमेंट आहे। चवंदा आहिनि त क़ौमुनि जी इस्लाह नौजवाननि जी इस्लाह खां बग़ैर नथी थी सघे। सो इन में नौजवाननि जो बि वॾो हथु हुजणु खपे। जीअं तव्हां जेको आहे सो जेके बि पार्टीज़ ॿाहिरि आहिनि या असांजा जेके वकील आहिनि या शागिर्द आहिनि, माशाल्लाह उहे बि नौजवान आहिनि, लेकिन काफ़ी नौजवान असां ॾिसूं था त जंहिंखे अञा ओतिरो फ़र्क़ु नथो पवे। काफ़ियुनि खे त पियो आहे, लेकिन जेके जेके नौजवान आहिनि असांजा इन ॻाल्हि खे इग्नोर था कनि। इहो पाणी असांजो वसीलो आहे, सुभाणे खां पोइ इहो पाणी हलियो वेंदो त पोइ हू नौजवान पछताईंदा। त नौजवाननि जे लाइ तव्हां छा चवणु चाहींदव? ॾिसो, मूंखे पंहिंजे नौजवाननि ते फ़ख्रु आहे जी, ऐं मां पुरउमीद आहियां त सिंध जे तहफ़ुज़, सिंध जे बका ऐं शानदार मुस्तक़बिल सिंध खे ॾियण लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदा। जी, अॼु प्राइमरी स्कूल जे ॿारनि खां वठी यूनिवर्सिटियुनि जा नौजवान रोडनि ते, बिल्कुलु, कराची खां कश्मीर ताईं, कश्मीर खां नगर पार्कर ताईं, ही सिंध जो नौजवान, हारी, पोरियत, ग़रीब जो ॿार, मिडिल क्लास जो माण्हू सभु निकिरी पियो आहे। त मां नौजवाननि खे चवंदुसि, अञा संजीदा जदोजहद कयो, अञा सिंध जी वारसी लाइ मुनज़िम जदोजहद कयो, सिंध खे शानदार मुस्तक़बिल ॾियण लाइ पंहिंजूं सलाहियतूं बरूए कार लाइ ऐं जेका हुनजी ॾाहप, बहादुरी, हिम्मत, उहा सभु सिंध जे तहफ़ुज़ लाइ ख़र्च कयूं। मां तव्हांजे आॾो वियतनाम जे अज़ीम अॻवान होचिमन जो कोड ऐं हुनजो कोल वरजायां थो, कोल हुनजो वरजायां थो त हे वियतनाम जा नौजवान, तुंहिंजो इल्मु, अकुल, ॾाहप तुंहिंजी क़ौम जी अमानत। त सिंधी नौजवाननि जी जेका ॾाहप आहे उहा क़ौम जी अमानत आहे। बहादुरी, सलाहियतूं, उहे सिंध जे तामीर लाइ ख़र्च कयूं। ईअं जीअं वियतनाम जे नौजवान खे होचिमन चयो त ॾाहप, बहादुरी, वियतनाम जी आज़ादी, ख़ुशहाली लाइ कतब आणियूं।
मां बि पंहिंजे नौजवाननि जे आॾो इन अज़ीम इंसान जो कोल इन करे वर्जायो आहे ऐं मां पुरुमीद आहियां ऐं असांजी फतेह थींदी, सिंध इन ज़िलत मां ॿाहिरि इंशाल्लाह निकिरंदी। इंशाल्लाह बिल्कुलु महिरबानी सर, तव्हांजी। बिल्कुलु असां इहा ई उमेद कंदासीं त जेके असांजा नौजवान आहिनि उहे ईअं ई तव्हां सां गॾु बीहंदा रहंदा ऐं ईअं ई पंहिंजे हक़ लाइ उथंदा रहंदा ऐं असांजा इहे ई नौजवान जेके ॻोठनि मां आहिनि उहे साइंसदान थींदा, डॉक्टर थींदा, इंजीनियर थींदा ऐं सिंध जो जेको असांजो प्यारो नक्शो आहे उनखे मज़ीद प्यारो कंदा ऐं असांजी सिंध तरक़ी कंदी। सो वॾी महिरबानी तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। तव्हां हमेशह जेको आहे सो असांजे सिंध जे माण्हुनि जी आवाज़ बणिजंदा आहियो ऐं असांजो हमेशह ख्यालु रखंदा आहियो। सो अलाह साईं तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे। आख़िर में अगरि तव्हां कुझु चवणु चाहियो त? मां इहो चवंदुसि त ही वक़्तु आहे, हिन वक़्त ते न संभालियोसीं त कॾहिं न संभाले सघंदासीं। बिल्कुलु घड़ी ही महल आहे, अचो त हिन महल ते पंहिंजी पुरमन वतन जी बचा जी वेड़ खे अॻिते कयूं। मां तंहिंजे करे ही सिंधी चवाणियूं जेके हिन हज़ारनि सालनि खां साइंस थी चुकियूं, ही महल आहे, दरिया खसियो पियो वञे, मिनरल्स खसिया पिया वञनि, ज़मीनूं खसियूं पियूं वञनि, वजूद मैसारियो पियो, मिसमार कयो पियो वञे। ही महल आहे, अचो त हिन महल में बांह ॿेली थी पंहिंजे हज़ारनि सालनि जे अबनि ॾाॾनि जे वतन खे बचायूं। अगरि ख़तरो असांजे लाइ मज़हब, झंडा, नारा, नज़रिया ऐं पंहिंजा फ़िरका हिकिड़े पासे रखे, ज़ात पात हिकिड़े पासे रखे, पंहिंजा नसुल हिकिड़े पासे रखे, क़ौमी तरह सिंध जे तहफ़ुज़ लाइ मुतहद थियूं, सिंधियत खे फ़रोग़ ॾियूं, सिंध संभालियूं, सिंध महफ़ूज़ कयूं, ईंदड़ नसुल खे शानदार ऐं महफ़ूज़ सिंध ऐं ख़ुशहाल सिंध ॾियूं। महिरबानी तव्हांजी। इंशाल्लाह इंशाल्लाह, वॾी महिरबानी सर, हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो।